अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। पाण ख़बर शामिल कंदासीं। मलीर खां रिपोर्ट करे रहियो आहे गुलशेर बारी जो। पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन कराची डिवीज़न पारां गडा प्रेस क्लब जे नई चूंडियल बॉडी जी हल्फ़ बिरादरी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में वॾे अंग में सियासी समाजी अॻुवाननि ऐं स्टाफ शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि खे अल जवाद सेकेंडरी स्कूल जे ॿारनि पारां सलामी ॾिनी वई ऐं शानदार इस्तक़बाल कयो वियो। तक़रीब में ज़िला काउंसिल एडमिनिस्ट्रेटर कराची नूर हुसैन जोखियो, मीर नादर अली अबड़ो, ज़हीर अहमद मेमण, आलम शेर अवान, सैयद महबूब अली शाह, ह्यूमन राइट्स सिंध नवाबज़ादा अमीर लाड़क ऐं ॿियनि शिरकत कई। हल्फ़ बिरादरी तक़रीब में गडा प्रेस क्लब जे बॉडीअ खां सियासी समाजी शख़्सियत डॉक्टर गुलाम अहमद बिरोही हल्फ़ खणाए वरितो। इन मौक़े ते आयल महिमाननि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त गडा प्रेस क्लब वाहिद इदारो आहे जंहिं मलीर जे इलाक़नि जो आवाज़ पंहिंजे कलम जे ताक़त सां आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। महिमाननि वधीक चयो त अॼु असांखे बेहद ख़ुशी थी आहे त गडा प्रेस क्लब जी हल्फ़ बिरादरी तक़रीब हिकु अहिड़े तालीमी इदारे में थी आहे जंहिंजो सॼो क्रेडिट पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन ॾांहुं वञे थो। आख़िर में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक उॾाया विया।